आयो लाल सभई चओ झूलेलाल। आस्था जो मतलब इहो कोन्हे कि जेको मां चाहियां झूलेलाल साईं उहो ई कंदा, पर आस्था जो मतलब इहो आहे कि झूलेलाल साईं जी व्यवस्था ते मूंखे विश्वास आहे। 10हें सवाल जो सही जवाब आहे बी। मिर्ख शाह अमरलाल खे कैद करण लाइ मौलवियुनि खे घुराए तांत्रिक विद्या करण लाइ चयो। सवाल 11। अमरलाल खे सुमित्र ब्राह्मण घणे सालनि में शिक्षा ॾिनी? ए 2, बी 3, सी 1, डी 13। इन सवालनि जो सही जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखंदा उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो। जे अखियुनि में झूलेलाल साईं वसी वेंदा आहिनि उन अखियुनि में आंसू किथां ईंदा? सभई चओ जय झूलेलाल। किस्मत सां हो साहस गर गीत मोहब्बत सां।